असीं अर्ज़ था करियूं असांखे पाणी कढी ॾियो। या तो हथियार खड़ो का गोली हणो असांखे मारियो, या महिरबानी करे खुदा जे वास्ते असांजो पाणी कढो। हिते नेशनल NDA आहे, PDA में आहे, उन्हनि जो छा रोल आहे, उहा हिकिड़ी तव्हांजी सवालिया निशानी आहे। 5 महीना गुजरण बावजूद मीरपुर खास उमरकोट सांगड़ जिले में बरसाती पानी न निकतो। केतराई गोठ तोड़े जमीनों पानी हेठ। हाई कोर्ट की अदालत में वकील मीर मोहम्मद नोहड़ी पारा पिटीशन दाखिल। अदालत पारा मुतलका अमलदारन के खुलियों कचहरियों करे पानी कढण जो हुकुम। अहिड़ी तरह टाउन कमेटी पिथोर में नारा केनाल एरिया वाटर बोर्ड मीरपुर खास पारा खुली कचहरी रखी वही, जंहिंमें MD सीडा वली मोहम्मद नाइज, डिप्टी कमिश्नर नदीर मोहम्मद मेमण, डायरेक्टर नारा केनाल गुलाम मुश्तबा धामरा, PDLBD ज़हीर अहमद मेमण, इंजीनियर नईम मेमण, असिस्टेंट कमिश्नर सलीम शेख समेत ॿिनि ऑफिसरनि शिरकत कई। खुली कचहरी के जिते बरसात मुतासिरन दाईंदे चयो त कणक बि असांजी वई, वोण त असांजा हवई विया, हाणे अॻियो चेट वरी बि असांजी कती वई त पोइ असांजो छा हाल थींदो। 110 एकड़ असांजी ज़मीन आहे, तंहिंमें 7-8 भाउ आहियूं असां, कहिड़ो असां रोज़गार कयूं। ही पाणी जो वञे पियो सभु असांजी ज़मीन अॻिते पाणी छोड़ आहे किथे। तव्हां वटि गाॾियूं न आहिनि, आऊं गाॾी करे थो ॾियां, टैक्सी करे थो ॾियां। ख़ुदा जे वास्ते असांखे पाणी कढी ॾियो। असीं अर्ज़ था करियूं असांखे पाणी कढी ॾियो। बजट या उहो तव्हांजे हथ में न आहे, पर तव्हां सिंध गवर्नमेंट खे लिखी सघो था। टेक्निकली असां तव्हांखे असांजो अहिड़ो वे आउट कढो, अहिड़ो रस्तो कढो, अहिड़ो सॉल्यूशन कढो जो इन फ्यूचर जेको असां वॾी तबाही खां बची सघूं। उन मौके ते MD सीडा वली मोहम्मद नाइज चयो त काफ़ी दोस्तनि जेके बि शिकायतूं हिते कयूं आहिनि उहे सभु असां ॿुधियूं आहिनि ऐं उहे असां लिखियूं बि आहिनि, ऐं काफ़ी दोस्तनि असांखे दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि, उहे असां इंशाअल्लाह उन्हनि ते अमल कंदासीं। काफ़ी दोस्तनि जेके मशवरा ॾिना आहिनि, जीअं वकील साहबनि असांखे मशवरो ॾिनो आहे, या ठाकुर साहब ॾिनो आहे, हिकिड़ी कमेटी ठाही वञे, यानी स्टेक होल्डर्स जेके आहिनि उहे बि पार्टिसिपेट करनि, त फ्यूचर में जेके बि मनसूबा ठहनि पाणी निकाल जा, त इन्हनि जूं तजवीज़ूं जेके आहिनि उनमें शामिल आहिनि। कैमरामैन एजाज भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ मीरपुर।